साईं तव्हां ॿुधायो त तव्हां जॾहिं खां वठी इक़्तिदार में आहियो MNA थिया आहियो त तक जे अवाम खे कहिड़ा कहिड़ा तव्हां मेगा प्रोजेक्ट ॾेई सघिया आहियो ऐं असेंबली में तक जे अवाम जे लाइ छा वठी अची सघिया आहियो ऐं उन खां पोइ हिते डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज जे अंदरि खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके शयूं न आहिनि जीअं बंस वार्ड न आहे असां वटि दिलि जो वार्ड न आहे ऐं को मेगा प्रोजेक्ट असां वटि न अची सघियो आहे तव्हां छा था सम्झो तव्हां छा छा करे सघिया आहियो अॼु हिन सांद ॻोठ में मुंहिंजो अचणु थियो ऐं मरहम ख़ान चयो त अचो असां वटि चाहिं पियो ऐं उनजी प्यार मोहबत ॾिसी मां उनखे जवाबु न ॾेई सघियुसि ऐं हिन ॻोठ में हाज़िर थियासीं जीअं त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको बि मुंहिंजो 7 सालनि जो टेन्योर आहे 5 साल गुज़िरियल टेन्योर जा ऐं 2 साल हिन टेन्योर में इन में मां डिस्ट्रिक्ट में काफ़ी वॾा रोड ॾिना आहिनि जीअं तव्हां शुरू कयो पहिरियां हलाणी दुनिया बकाशा खानवाण दुनिया बकाशा कोटड़ी खां मेरापुर ऐं कंडियारे खां लाखा रोड वॾो प्रोजेक्ट आहे ऐं हिन पासे जेके आहिनि भिरिया सिटी खां वठी ठारूशाह या 15-16 करोड़ जी स्कीम मुंहिंजी ऐं इन खां अलावा हिन खिते में मुंहिंजो भिरिया रोड में काफ़ी पेवर जो कमु थियो आहे उन खां अलावा तव्हां शायदि आहियो त तव्हां जॾहिं मूंखां पहिरियां पुछियो 2018 वारे टेन्योर में मां चयो मुंहिंजो सभ खां अवलीन फ़र्ज़ु इहो आहे त मां ठारूशाह खे नौशहर सां गॾियां ऐं उहो रोड तव्हांखे ठाहे ॾिनोसीं उहा बि असांजी स्कीम आहे मुंहिंजी स्कीम हुई CM साहिब खे मिंथ कईसीं उहा असांजी अप्रूव थी उन खां अलावा ठारूशाह में बि मुंहिंजा काफ़ी कम हर वार्डनि मुख़्तलिफ़ वार्डनि में थिया आहिनि ऐं हिते बि हिन ॻोठ जे भरिसां ॿियो ॻोठु पाड़ो आहे सुमरान जो उन्हनि खे बि रोड मां ॾिनो आहे हिन ॻोठ खे कुझु हिते रहियल आहिनि इहा बि इनशा ताला असां अनक़रीब ॾींदासीं अञा वॾा प्रोजेक्ट इनशा ताला असां खणी ईंदासीं पोइ इनशा ताला असां त चाहींदा आहियूं कंहिं दोस्त जो कमु थियो आहे असांजी ॼण हिकिड़ी इबादत आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां त असां वटि केरु ख़ाली न मोटे सो इनशा ताला हिन खिते में जेकॾहिं जेको घुरंदो त ॾींदासीं न साईं नौजवाननि जी भलाई जे लाइ तइलीम जे लाइ या बेरोज़गार नौजवान जेके वेठा आहिनि उन्हनि जे लाइ छा तव्हांजी प्लानिंग आहे उन्हनि लाइ को सुठो असां सोचूं था का सुठी यूनिवर्सिटी खणी अचूं जंहिंमें ॿारनि जी भलाई थिए या कहिड़ी इंडस्ट्रीज़ वॾी लॻे जंहिंमें ॿारनि जी भलाई थिए अवाम जी भलाई थिए इहे ज़हन में आहिनि ऐं सुठा प्रोजेक्ट अचींदा असांजी डिस्ट्रिक्ट में जीअं ॿियनि डिस्ट्रिक्ट में आहिनि ऐं असां इनशा ताला हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे फोरम ते अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदासीं